सिंध के मुख़्तलिफ़ शहरन में कराची बार एसोसिएशन के सदर आमिर नवाज़ वड़ाइच ते हमले ख़िलाफ़ अदालती कार्रवाई जो बाइकॉट। कराची, हैदराबाद, नवाबशाह, कंबर, गंबट, रानीपुर ऐं ॿियनि शहरनि में भी अदालती कार्रवाई जो बाइकॉट। एहतजाज अॻवाननि जो चवणु आहे त आमिर वड़ाइच ते हमलो समूरी वकील बिरादरी ते हमलो आहे। सिंध जा वकील कंहिं बि सूरत में कैनालनि ख़िलाफ़ पोइते न हटंदा। आमिर नवाज़ वड़ाइच ते हमले ऐं कैनालनि ख़िलाफ़ मुसलसल जिदोजहद करण जो सबबु थियो आहे। एसपीपी के सदर ऐं दरिया बचाव कमेटी के कन्वीनर सैयद ज़ैन शाह पारां कराची बार एसोसिएशन के सदर आमिर नवाज़ वड़ाइच ते हमले की सख्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई। संदसि चवणु आहे त कैनालनि ख़िलाफ़ आमिर नवाज़ वड़ाइच सिंध जे गयूर अवाम सां गॾु आहे। बार एसोसिएशन के प्लेटफॉर्म तां बार के अंदर ऐं ॿाहिरि हिम्मत ऐं जुरत सां मुसलसल जिदोजहद करे रहियो आहे। हू आमिर नवाज़ वड़ाइच ते हमलो सिंध ऐं संदनि जिदोजहद ते हमलो सम्झनि था। हू हुकूमत खे ॿुधाइण चाहिनि था त अव्हां जी हिन बुज़दिलाणी कार्रवाई हिन सां न टिजंदा। संदन जिदोजहद में हाणे अञा भी ताक़त ईंदी। वकील दोस्त भी फ़ैसिलो कनि। एसपीपी संदन भरपूर साथ ॾींदी। सिंध के मुख़्तलिफ़ शहरन में सिंधू दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ एहतजाजी रैलियूं ऐं मुज़ाहिरात। सिंधड़ी वेझो खलड़ी में तकरारी कैनालनि ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। शहरी एक्शन कमेटी के सदर ते शहीद चौक खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली। काज़ी अहमद वेझो ॻोठ कासिम बाबू में निकाह दौरान कैनाल समूरा नामुज़ जा नारा। गढ़ी खेड़े में मैट्रिक के इम्तिहान दौरान शागिर्दनि तरफ़ां कैनालनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। नेशनल पीपल्स पार्टी सरबराह गुलाम मुसा जतई चयो आहे त ज़ैन शाह दरिया बचाव कमेटी जो कन्वीनर ऐं कैनालनि ख़िलाफ़ मौक़िफ़ चिटो आहे। सिंधूअ मां कैनाल कढण बाबति पीपल्स पार्टी जो पंजाब में हिकु ऐं सिंध में ॿियो मौक़िफ़ आहे। अवां कैनाल वारे मिनट्स ते सही पाण कयूं ऐं हाणे चओ था त ख़बर नाहे। पीपल्स पार्टी रेजोल्यूशन खे अहमियत नथी मिले पोइ छॾियो इक़्तिदार। सिंध में पंहिंजी खोट सबबि डेल्टा तबाह ऐं समुंड ज़मीनूं गुड़काए रहियो आहे। कैनाल कढण सां रेगिस्तान जी 1 लख एकड़ आबाद ऐं सिंध जी 12 लख एकड़ ज़मीन ग़ैराबाद थींदी। पाकिस्तान जो गडियल क़ौमुनि में अस्करी मसनूई ज़हानत के ख़तरनि ते गनती जो इज़हार। गडियल क़ौमुनि में हिकु बहस दौरान पाकिस्तान जी मुस्तक़िल नुमाइंदे आज़म मुफ्तकार चयो आहे त अस्करी मैदान में आर्टिफिशियल इंटेलिजेंस के इस्तेमाल सां नवनि हथियारबंद मुक़ाबलनि की शुरूआत थी सघे थी ऐं इलाक़ाई ऐं आलमी सलामती के माहौल के अदम इस्तेहकाम जो शिकार बणाए सघे थो। AI के हथियारनि जी कंहिं बि नए मुक़ाबले जी मैदान में तब्दील थियण खां रोकियो वञे। एटमी हथियारनि जो ख़ात्मो पहिरीं तरजीह हुजणु घुरिजे। निंदो वेझो ॻोठ आकल दल में मुबैना तौर शादीशुदा औरत क़तल। मक़तूल औरत के वारसनि पारां सरकोल रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो धरणो। ट्रैफिक मुअतल। अॻवाननि जो चवणु आहे त पुलिस बासनि सां गॾिजी औरत जो लाज लिकाए छॾियो आहे।